सरहद जी मौजूद शख्सियत फ़कीर नज़र मोहम्मद इंदड़ जो मर्द रस अबाणी ॻोठ में पहुचण ते कोराम मची वियो। आबिद मेमून जी रिपोर्ट मूजिब होॾां पीपी अॻवान मीर एहसान खान सुंदराणी, पीपी तालका कोटकी सदर मीर हमज़ा खान सुंदराणी पारां कचे में सखावत तौर सुञातल फ़कीर नज़र मोहम्मद इंदड़ जे वफ़ात ते गहरी ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार कयो। सरहद जे आसपास जे कचे तोड़े पके में समाजी कमनि में मशहूर शख्सियत फ़कीर मियां नज़र मोहम्मद पनवाकल में वफ़ात करे वियो आहे, जंहिंजो मड़ अबाणे ॻोठ मियां नज़र मोहम्मद इंदड़ आंदो वियो। ॻोठ में कोराम मची वियो, जिते संस जनाज़ा नमाज़ अदा करण बाद मिटी माउ जे अंज में आराम ई कयो वेंदो। होॾां पीपी अॻवान मीर एहसान खान सुंदराणी ऐं पीपी तालके कोटकी सदर मीर हमज़ा खान सुंदराणी ऐं अहमद अली मलिक चयो त इंदड़ बिरादरीअ जे मौजूद शख्सियत असांजे वेझे साथी ऐं कचे में सखावत तौर सुञातल फ़कीर नज़र मोहम्मद इंदड़ जी वफ़ात ते गहरे ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार कजे थो। मीर एहसान खान सुंदराणी ऐं मीर हमज़ा खान सुंदराणी पंहिंजी ताज़ियती पैगाम में चयो आहे त असां मरहूम फ़कीर नज़र मोहम्मद इंदड़ जे पोइंदड़नि सां हिन ग़म जे घड़ीअ में बराबरि जा शरीक आहियूं। अल्लाह पाक मरहूम खे जन्नतुल फिरदौस ऐं पोइंदड़नि खे सब्र जमील अता फ़रमाए।